नाज़रीन, शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाब शाह जे स्टूडेंट वेलफेयर खाते पारां करप्शन का पाक मुआशरो तरक्की अमुन ऐं तहफ़ुज़ लाइ बदउनवानियुनि ख़िलाफ़ मुतहद थियो जे उनवान सां आगाही सेमिनार कोठायो वियो। एके डायरी जी रिपोर्ट। करप्शन का पाक मुआशरे जे उनवान हेठ शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाबशाह में आगाही वाक करण खां पोइ मल्टीपर्पज़ हॉल में एक सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें वाइस चांसलर प्रोफेसर अमानत अली जलबाणी, डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन शहीद बेनज़ीराबाद मीर नादिर अली अबड़ो, सहाफ़ी काज़ी जावेद सनाई, डॉक्टर लियाकत अली ज़रदारी, डॉक्टर मोहम्मद अफजल कंबो ख़ुसूसी तौर शिरकत कई। उन ई मौके ते वाइस चांसलर प्रोफेसर अमानत अली जलबाणी, डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन शहीद बेनज़ीराबाद मीर नादिर अली अबड़ो, काज़ी जावेद सनाई आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त यूनिवर्सिटीज़ जो सिर्फ़ु इहो कमु कोन्हे टीचर्स जेका असां क्लास में तव्हांखे पंहिंजो कोर्स पढ़ाए चवंदो बाबा ठीकु आहे, जेको थियो कोर्स ख़तमु थियो, इम्तिहान हो, तव्हां डिग्री वठी हलिया विया। यूनिवर्सिटीज़ जो कमु जेका आहे सा इहो आहे तालीम खां गॾु जेका जेकॾहिं का बि यूनिवर्सिटी उस्ताद कंहिं स्टूडेंट खे तरबियत नथो ॾिए त आउं चवंदुसि उहा डिग्री उहा तालीम इनकम्पलीट आहे। अख़लाक़ियात ऐं ॿियूं शयूं जेका आहे सा हिकिड़ो घर खां ऐं ॿियो जेका आहे उस्ताद वटां मिलंदियूं आहिनि। उस्ताद जेको हूंदो आहे तव्हांजे लाइ हिकिड़ो रोल मॉडल हूंदो आहे। असां जेका आहे सा इंजीनियर त प्रोड्यूस कंदासीं, असां डॉक्टर त प्रोड्यूस कंदासीं, असां IT जा एक्सपर्ट प्रोड्यूस कंदासीं, असां सोशल साइंस प्रोड्यूस कंदासीं, बिज़नेस मैनेजर सां प्रोड्यूस करे सघूं था। पर जेकॾहिं असां सुठो इंसान प्रोड्यूस न कयोसीं त असांजी डिग्रियूं इनकम्पलीट आहिनि, असांजो ऑब्जेक्ट जेका इनकम्पलीट आहे। हे करप्शन जे ख़िलाफ़ असां हे जेके असांजा मुस्तक़बिल जा मेमार आहिनि, हे असांजूं न्याणियूं, हे असांजा भाउर शागिर्द, असांजा बच्चा सभु असां रैली कढीसीं ऐं करप्शन जे ख़िलाफ़ जिहाद करिणो आहे। हे जेका करप्शन जी बाज़ार गरम थी आहे त असां शुरूआति हिननि यूनिवर्सिटियुनि खां कई आहे त असां पंहिंजनि बच्चनि में वञूं जेके हे पढ़नि था ऐं हे अवेयरनेस जे लिहाज़ सां जॾहिं वॾा थींदा, अमली ज़िंदगी में ईंदा त हिननि खे ख़बर पवंदी त हाणे असांखे हिन नासूर मां कीअं जिंदु छॾाइजे। करप्शन का पाक जे उनवान हेठ थींदड़ वाक ऐं सेमिनार में शागिर्दनि, उस्तादनि, एंटी करप्शन खाते जे अमलदारनि, सिविल सोसाइटी ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। कैमरामैन असद अली सां गॾु AK डायरी, आवाज़ TV न्यूज़, नवाबशाह।